अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी और तीसरा मुझे यूट्यूब चैनल खलील अहमद फ्लो। दोस्तों अॼु की पंहिंजी हिन वीडियो में असां जे बिज़नेस के बारे में ॻाल्हि कंदासीं। उहो आहे टेलर जो बिज़नेस, दर्जी जो कारोबार। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन बिज़नेस हिन आइडिया खे तव्हां ताईं पहुचाइण लाइ असां ताउन कयो आहे ड्रेस पॉइंट टेलर्स वारनि, जिन जी जेके बारे में जेके तव्हां वधीक मालूमात हासिल करणु चाहियो था, ॼाणणु चाहियो था, उहे तव्हां डिस्क्रिप्शन में मिली वेंदियूं, न त हिते ई किथे स्क्रीन ते तव्हां वटि उनजो ब्रोशर शो थींदो हूंदो। दोस्तों हिन बिज़नेस में अचण लाइ हे हुजे या को स्किल बिज़नेस हुजे जंहिंमें हुनर जी ज़रूरत हुजे, उन में ज़रूरत हूंदी आहे तजुर्बे जी, या वरी ॿियो को बि हुजे, पर हिन में ख़ासि करे तजुर्बे जी ज़रूरत आहे। तजुर्बो घटि में घटि 3 खां 5 सालनि जो हुजे तव्हां वटि, जीअं तव्हां हिन कारोबार जी जेको आहे हर शइ खां वाक़ुफ़ु हुजो। ठीकु आहे, 3 खां 5 साल जो तजुर्बो हुजे। उन खां अलावा इनिशियल कॉस्ट जेका आहे हिन बिज़नेस जी, उहा आहे 1.5 खां 4 लख रुपया। तव्हां वटि 1.5 खां 4 लख रुपया हुजनि दुकान खां अलावा, तव्हां जेको आहे हिन बिज़नेस दुकान जी एडवांस किराए जे अलावा तव्हां वटि हुजनि, जंहिंमां तव्हां पंहिंजो हे कमु शुरू करे सघो था। उन खां पोइ ॻाल्हि थी अचे जेको आहे हिन कारोबार में जेको मसइला केतिरा आहिनि। दोस्तों ॾिसो, को बि कारोबार हुजे, मसइला उन में हज़ार हूंदा। मसइला हिन में तव्हांखे थी सघंदा कारीगर जा मसइला मेन शइ, या इहो जीअं को बि मसइलो हुजे बिज़नेस हुजे कारीगर जा मसइला, सफ़ा इहो जेको प्रॉब्लम टॉप ते आहे। उन खां अलावा ॿियो तव्हांखे मिसाल मसइला थी सघंदा क्लाइंट खे फेस करणो, कंहिं महिल माण्हू जी जेको आहे साइज़ घटि वधि थी वञे, या को डिज़ाइन हेॾे होॾे थी वञे, उन खे फेस करणो, या ॿिया इलाही मसइला आहिनि जेके तव्हां जेको आहे इन थींदो हिन फील्ड में। उन खां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी उन्हनि मसइलनि जे बारे में। उन खां अलावा ॿिया रनिंग एक्सपेंसिस जेके आहिनि कारोबार जा, रनिंग एक्सपेंसिस हिन में उहे तव्हांजो डिपेंड था कनि तव्हांजी लोकेशन कहिड़ी आहे, तव्हांजो लेबर केतिरो आहे, तव्हांजी डेली जी तव्हांजी सेल केतिरी आहे, उन हिसाब सां तव्हां डिपेंड था कनि, छो त उन हिसाब सां तव्हांजा ख़र्च निकिरंदा। उन खां अलावा ॿियो जेसि ताईं ॻाल्हि कजे मार्जिन जी, त मार्जिन हिन कारोबार में सुठो आहे। हिन में सॼो महिनत ते थो डिपेंड करे, तव्हांजी जेतिरी महिनत हूंदी ओतिरो ई तव्हां हिन में मार्जिन हासिल कंदो। जेको मिसाल वठो खीर आहे, खीर में जेतिरी खंड विझंदासीं ओतिरो मिठो थींदो वेंदो। हे बि साॻी ॻाल्हि आहे। हूअं बाक़ी हे हिकिड़ो सुठो कारोबार आहे, बहितरीनु कारोबार आहे। हाणे काफ़ी दोस्त ते जेको आहे सोचींदा हूंदा त यार 3 खां 5 साल बि लॻायूं, उन खां अलावा हे इन्वेस्टमेंट बि हुजे, पोइ हरू भरू असां कमु कयूं छो। दोस्तों को बि धंधो नंढो या वॾो न आहे हूंदो। मां हिकिड़ी नेक्स्ट वीडियो ठाहींदुमि, उन में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि हे हुजे या को बि ॿियो धंधो हुजे जेको माना ईअं हुजे, को माना स्किल्ड हुजे, उनखे तव्हां कीअं माना के हिन खां बॉटम खां वठी तव्हां उनखे कीअं टॉप ताईं तव्हां खणी वञी सघो था, कीअं उन पीक ताईं खणी वञी सघो था, कीअं तव्हां उन मां हिकिड़ो सुठो रेवेन्यू जनरेट करे सघो था। हे को कारोबार या आम कारोबार न आहे। हिन में तव्हां जेको आहे स्टिचिंग में तव्हां शर्ट्स पैंट्स, तव्हां शलवार कमीज़ कुर्ता, तव्हांखे तव्हां बुटीक बि तव्हां पंहिंजो फाउंड करे सघो था। हे सुठो कारोबार आहे, बहितरीनु कारोबार आहे। हे मुंहिंजी अॼु जी वीडियो उम्मीद त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु कजो। अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दबायो। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।